सिंध के मुख़्तलिफ़ प्रेस क्लबन ऐं सहाफ़ती तंज़ीमन लाइ मंज़ूर कयल सालियानी ग्रांट वारी रक़म सिंध हुकूमत पारां जारी कई वई आहे। सुद समा वारे खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि हुकूमत पारां साल 2021 खां साल 2022 ताईं सिंध के मुख़्तलिफ़ प्रेस क्लबन ऐं सहाफ़ती तंज़ीमन लाइ 15 करोड़ 60 लख रुपया मुख़्तस कया विया, जिन मां 13 करोड़ 10 लख रुपया जारी कया विया आहिनि। हुकूमत पारां जारी कयल रक़म में कराची प्रेस क्लब लाइ 5 करोड़, हैदराबाद प्रेस क्लब लाइ 2 करोड़ रुपया जारी कया विया। जरत सखर, लाड़काणो, नवाबशाह ऐं मीरपुर ख़ास प्रेस क्लबन लाइ 50-50 लख रुपया जारी कया विया आहिनि। जारी थियल तफ़सीलनि मूजिबि प्रेस क्लबन खां अलावा सिंध जे सहाफ़ती तंज़ीमन लाइ पिणु कसीर रक़म मुख़्तस कई वई, जिन में सिंध जर्नलिस्ट काउंसिल ऐं CPNE लाइ 1 करोड़ रुपया जारी कया विया। उन खां अलावा कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट समेत हैदराबाद, सखर ऐं PFU जे लाइ 50-50 लख रुपया जारी कया विया आहिनि। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ प्रेस क्लबन ऐं सहाफ़ती तंज़ीमन लाइ जारी कसीर रक़म खां पोइ सोशल मीडिया ते बहस छिड़ी चुको आहे। सीनियर सहाफ़ी मंज़ूर सोलंकी सिंध हुकूमत पारां जारी कयल रक़म खे माठ रहण जो मुल्ह करार ॾींदे लिखियो आहे त हुकूमत सिंध जे सहाफ़ियुनि खे पैसा जारी करे संदन वात खे लगाम ॾियण जी कोशिश कई आहे। साॻी रीति सहाफ़ी हुसैन मंसूर पंहिंजे वाल ते तबसरो कंदे चवे थो त हुकूमत पारां सहाफ़ती तंज़ीमन ऐं प्रेस क्लबन लाइ करोड़ रुपया जारी करण वारो नोटिफिकेशन ॾिसी संदसि होश उॾामी विया आहिनि। हुन जो वधीक चवणु आहे त हर साल एॾी वॾी रक़म जारी थियण बावजूद केतिरा ई नाले वारा सहाफ़ी इलाज न थियण सबबि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में तड़पी फौत थी वञनि था, पर हुकूमत पारां मिलियल पैसा सहाफ़ियुनि ते ख़र्च नथा कया वञनि, न वरी जारी थियल रक़म जे इस्तेमाल बाबति को पुछाणो कयो वञे थो। रोज़ानी कोशिश अख़बार जे एडिटर ऐं सीनियर सहाफ़ी नेमत खोड़ो सोशल मीडिया ते तबसरो कंदे लिखियो आहे त सिंध हुकूमत मख़सूस प्रेस क्लबन ऐं सहाफ़ती तंज़ीमन ते महिरबान थींदे मथनि नोटनि जी बरसात शुरू करे छॾी आहे। नेमत खोड़े वधीक तबसरो कंदे लिखियो आहे त सिंध जे समें प्रेस क्लबन ऐं तंज़ीमन खे नज़रअंदाज़ कंदे रुगो 6 प्रेस क्लबन ऐं 7 सहाफ़ी तंज़ीमन खे सरकारी ग्रांट सां नवाज़ण बाक़ी सिंध जे सहाफ़ियुनि सां नाइंसाफ़ी आहे। हुन समाजी राब्तनि वारे वेबसाइट ते 10 खां वधीक पोस्टूं शेयर कंदे हुकूमत खां सिंध जे समूरनि प्रेस क्लबन ऐं सहाफ़ियुनि लाइ रक़म मुख़्तस करण जो मुतालबो करे छॾियो आहे।